नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त कराची में बहरिया टाउन इंतज़ामिया खिलाफ क़ौमी अवामी तहरीक ठुल तरफान प्रेस क्लब अॻियान एजाज़ कनरानी इरशाद वाहब सिंधी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख़्श पंहिंजी रिपोर्ट में। जी इन सां ठुल प्रेस क्लब जो साम्हूं मौजूदु आहियां जेको कराची बहरिया टाउन में ग़रीब जा घर खे मिसमार करे उनखे घरों दरबदर कयो थो वञे। जेको क़ौमी अवामी तहरीक पारां प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाज खे रिकॉर्ड कयो वञे। अचो त उनको ॻाल्हि ॿोल पुछा कयो त उनजो छा चवणु आहे। सिंध असांजी माउ आहे। जॾहिं माउ ते हमिलो थींदो आहे त इहो बचनि ते फ़र्ज़ु थींदो आहे त पंहिंजी माउ जी दिफ़ा कनि। क़ौमी अवामी तहरीक शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। कराची में जेके सिंधी ॻोठनि ते जेके हमला थियनि था पिया उन्हनि खे मसमार कनि था पिया। हिकिड़ो नओं इसराइल ठाहिण जी जेका साज़िश आहे ज़रदारी मलिक रियाज़ जो, असीं उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था पिया ऐं इहो मुतालबो कयूं था पिया त सिंधी ॻोठनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं मलिक रियाज़ खे गिरफ़्तार कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक मज़म्मत करे थी जेके कल्ह ऐं 3 ॾींहं खां वठी कराची जे क़दीमी ॻोठनि बहरिया टाउन में रहंदड़ माण्हू आहिनि, ॻोठाणा आहिनि, उन्हनि ते हवाई फायरिंग करे माण्हुनि खे सिधियूं गोलियूं हलायूं पियूं आहिनि। जेके पंहिंजे शहरनि में आबाद आहिनि सिंधी माण्हू उन्हनि ते गोलियूं हलाए या कहिड़े क़िस्म जी मैसेज ॾियणु चाहिनि था। असीं क़ौमी अवामी तहरीक खां तरफ़ां मुतालबो था करियूं त मलिक रियाज़ समेत उनजा जेके बि वाठा आहिनि उनखे फ़ौर गिरफ़्तार कयो वञे ऐं ॻोठनि कराची जे ॻोठनि में जेके आबाद सिंधी माण्हू आहिनि उनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक इन वाक़े जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी ऐं असांजी क़ौमी अवामी तहरीक गुज़िरियल 4 खां 5 ॾींहंनि खां वठी करे सरापा एहतजाज आहे कराची खां वठी करे ठुल ताईं। अॼु बि उन हवाले सां ठुल में इहा रैली कढी आहे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त ज़रदारी जे वाठे मलिक रियाज़ खे फ़िलफ़ौर गिरफ़्तार कयो वञे। असीं इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मलिक रियाज़ जी गिरफ़्तारी जो मुतालबो था कयूं। असीं ॿुधाइण था चाहियूं उन्हनि जो कब्ज़ागिरनि खे त सिंध असांजी माउ आहे। असीं सिंध जो हिफ़ाज़त करणु ॼाणूं था पिया। असीं सिंध जे इंच लाइ असीं पंहिंजो रतु वहाईंदासीं पर तव्हांखे कंहिं बि साज़िश करण जी कोशिशि करण में कामयाब थियणु कोन ॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।